जिन घर में बेबरकती आ निमाज़ इशा का पोए केड़ी निमाज़ निमाज़ इशा का पोए बरकातु नफल पढ़ो सलातुल हाजात छा पढ़ंदो बरकातु नफल सलातुल हाजात निमाज़ हाजात बरकातु नफल पढ़ी मुसले ता उथी अचो अचो पंजे बिस्तरे ते बैतुल्लाह शरीफ दे मुंह कयो हथ में तां के तस्बीह होजे अवल 11 दफा पढ़ो दरूद इब्राहिमी कड़ो दरूद चौड़ा डे दरूद इब्राहिमी 11 दफा पढ़ी 111 दफा घना दफा 111 दफा सिर्फ अल्लाह से जा ट्रे नाला वठो 111 दफा सिर्फ अल्लाह से जा ट्रे नाला मां ताके पढ़ाया तो वठो या अल्लाह या वली या वाली 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 एक दाने ते या अल्लाह या वली या वाली या अल्लाह या वली या वाली 111 दफा पढ़ी आखिर में 11 दफा दरूद पढ़ो दरूद शरीफ पढ़ी हथ खणो रब सही इन वक्त मुझे को अमल कयो आ पर हबीब जे सदके कबूल फरमाए इन अमल जे बरकत सा अल्लाह मुझे रिज़्क के वधा मके बरकत दे सुमी रहो सुबह जो जी तवा निंड मा उठो फजर जी नमाज पढ़ी ता जे घर में अन्न होजे बाजरी होजे तो जाएबा अन्न होजे बाजरी होजे चावर होजन उता लप भरे घर जी छित ते उछलियो पखी पखड़ वनी खाइन इंशा अल्लाह इन पखन जे चुंबन जे जरिए तो के अल्लाह सी रिज़्क में बरकत दी एडो ता जे घर में बरकत पवंदी रिज़्क में अकुल तो जो हैरान थी वेंदो करे त ॾिसो न तवजो आहे न कोने काफी दोस्त चवंदा आहिनि से औलाद नथो थे ऐं ही क़ुरान मजीद खणी थो चवां 9 माण्हू मोट अञा ताईं लिखिया पिया जेके ईंदा आहिनि मां उन्हनि जा नाला लिखंदो आहियां फोन नंबर 9 माण्हू जिन खे औलाद न पे थियो डॉक्टरनि चयो डॉक्टर ॼाणनि त बाबा औलाद न थींदो अल्लाह जी महिरबानी 9 खे औलाद थियो आहे 9 खे औलाद थियो आहे 9 के मोट सुबह 11 का शाम जा 4 थींदा इतरा मरीज ईंदा मर्द औरत के वज़ाइफ ला के दुआ ला के पानी ला बलोचिस्तान का मानू कोइस्तान जा मानू ईंदा बहरहाल अर्ज़ु कयूं जिन के औलाद न थो थे अद्दी घर में अमल करे तमाम घर में अमल कयो या मस्जिद में अमल कयो करे सको था जिन के औलाद कोने जिन के पुत्र कोने न्याणियूं हंद जेके पुट कोने जेके वरी पुट हन त वरी न्याणी कोने तवजाए जेके न्याणियूं पुट आहिनि कोन हुन अल्लाह जी रहमत में उम्मीद रखो पाण ही ईद हो तो कुछ आऊं भग भरी थिया कुछ तवी अल्लाह अल्लाह करण वारा बणजी वजो नमाज़ मगरिब खां पोइ केड़ी नमाज़ मगरिब वारे टाइम ते सिज विच आसमान में हूंदो आहे न इन टाइम ते सिज विच आसमान में हूंदो आहे सिज लथल हूंदो आहे सुजाग थियो थोड़ो सिज लथल हूंदो आहे या विच आसमान में हूंदो आहे लथल हूंदो आहे नमाज़ मगरिब तो जाए नमाज़ मगरिब पढ़ी बरकात 3 रकात फर्ज 2 सुन्नत 2 नफल दुआए खैर कयो आखिर में अद्दी घर में अमल करे अद्दी के समझायो ताके जेको मां त समझाया पियो या लाउड स्पीकर जे जरिए अद्दी बुधंदी पवंदी शायद अल्लाह के लिए बहरहाल नमाज़ मगरिब खां पोइ जेके औलाद नथो थे नमाज़ मगरिब खां पोइ अद्दी पानी जो लोटो भरे मुसले जे बरसा रखे पानी जो लोटो मुसले जे बरसा रखे बरकात नफल पढ़े सलातुल हाजात नफल पढ़ी 11 दफा दरूद इब्राहिमी घना दफा 11 दफा दरूद इब्राहिमी पढ़ी 313 दफा सिर्फ अल्लाह से जब नाला घना दफा 313 दफा सिर्फ अल्लाह से जब नाला या बारियो चो या बारियो या मुसव्विर 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 बारियो माना बनाईंदड़ मुसव्विर माना सूरत दींदड़
313 दफा पढ़ी, आखिर में 11 दफा दरूद हथ खणे। अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके हिन अमल के कबूल फरमा, हिन अमल जे सदके पंहिंजे हबीब जे सदके मूंखे नेक सालिह औलाद अता फरमा। पानी ते दम करे, पान भी पानी पिए, घर वारे के पानी प्यारे। 40 ॾींहंनि जो अमल आहे, हर रोज अमल कंदी अचे, इंशाअल्लाह 40 ॾींहंनि जे अंदर खुशखबरी मिलंदी। तो आहे बा 40 ॾींहंनि जे अंदर खुशखबरी मिलंदी। ॿियो अहम मसलो तव्हांखे ॿुधाए छॾियां, काफ़ी दोस्त चवंदा आहिनि त रिश्तनि में रुकावट आहे। छा में? रिश्तनि में रुकावट आहे। नियाणियूं घरनि में ग़रीबनि जे वेठियूं आहिनि, तोने ग़रीबनि सां को रिश्तो करण जे लाइ तयार कोन्हे त ग़रीब नियाणियुनि खे ॾाज छा ॾींदो। नियाणियूं वेठियूं, उन्हनि जा पुट वेठा आहिनि, रिश्तनि में रुकावट आहे। पंहिंजनि जवाब ॾेई छॾियो आहे, तवजो आहे जा कोन्हे। या कोर्ट जो मसलो आहे, ज़मीन जो मसलो आहे, बिरादरी जो मसलो आहे, पर जाइज़ मसलो अगर नाजाइज़ लाइ अमल कंदव खता खाईंदव। तव्हांखे इजाज़त भी जाइज़ कम लाइ अथव। तवजो आहे, जाइज़ मसलो आहे जेको तव्हांजो हल नथो थिए, न थियो परेशान, अल्लाह जे रहमत मां तव्हां हीअं कयो जो राति जो 12 बजे खां पोइ उथो। राति जो 12 बजे का पोइ उथो, 3 बजे ताईं 3 कलाक, पोइ 12:30 बजे उथो, 1 बजे उथो, 2 बजे उथो, 2:30 बजे उथो, 2:45 बजे उथो, पर 3 बजे ताईं 3 मां उथो। बरकात वुजू करे, बरकात नफल पढ़ो, सलातुल हाजात, सलातुल हाजात बरकात नफल पढ़ी। तवज्जो आहे, सिर्फ 7 तस्बीह बरकात नफल पढ़ी, सलातुल हाजात, अवल 7 दफा दरूद शरीफ, घणा दफा? 7 दफा दरूद इब्राहिमी पढ़ी, सिर्फ 7 तस्बीहूं। अल्लाह जो हिकिड़ो नालो या समद, केड़ो? या समद, या समद, या समद, या समद। 7 तस्बीहूं 700 दफा, आखिर में 7 दफा दरूद हथ खणो। अल्लाह हिन वक्त जो अमल कयो तुम पंहिंजे हबीब जे सदके कबूल फरमाए। हिन अमल जे बरकत सां पंहिंजे हबीब जे सदके पोइ पंहिंजो मसलो अल्लाह जे आॾो रखो। जेको मसलो हुजे अमल कंदा अचिजो, इंशाअल्लाह फतेह जा सब दर खुली वेंदा। आखिरी ॿियो बि अमल दसियाम, जेके कैंसर जो मर्ज़ हुजे, तवजो आहे या कोन्हे, जेके कैंसर जो मर्ज़ हुजे 30 सिपारे में अथव सूरत तारिक, इहा 7 दफ़ा नेरानू पाणी जे गिलास ते दम करे 21 ॾींहं रोज़ अमल कयो। 21 ॾींहं मरीज़ कैंसर वारो जेको हुजे उनखे प्यारियो, इंशाअल्लाह इनखे कैंसर छॾे वेंदी। अमल आखिरी ॿियो बि दसियाम थो, जेके कर्ज़ चढ़ी वियो आहे, कर्ज़ जे करे बि घर छॾे माण्हू भॼी वेंदा आहिनि, ॻोठ छॾे भॼी वेंदा आहिनि। लख करोड़ तुंहिंजे नज़र में आहिनि, पर ख़ुदा जी नज़र में कुझु कोन्हे। तो जाइज़ कोन्हे। निमाज़ फज्र खां पोइ बरकातूं सुन्नत, बरकातूं फ़र्ज़ पढ़ी, तवजो आहे कोन्हे, बरकातूं फ़र्ज़ पढ़ी मुसले ते वेठा हुजो, 3 दफ़ा पढ़ो दरूद इब्राहिमी, दरूद इब्राहिमी पढ़ी 41 दफ़ा पढ़ो सूरत नसर, इज़ा जाअ नसरुल्लाह वल फतह। 3 आयतूं अथव इन सूरत में, 3 सिपारे में अथव। 41 दफ़ा सूरत नसर पढ़ी, आखिर में 3 दफ़ा दरूद पढ़ी, हथ खणी दुआ घुर। 40 ॾींहंनि जो अमल आहे, इंशाअल्लाह कर्ज़नि जा कोट ढही वेंदई, तुंहिंजो ॼणो कर्ज़ खंयल ई कोन्हे। अमल कंदा, केड़ा केड़ा अमल कंदा, वधीक दोस्त वरी राब्ते में रहजो। असांजो दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि, इन दुआउनि में असांखे बि ज़रूर यादि कजो। ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी। आख़िर में